अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, आऊँ आहियां अवांजो ख़ादिम आजिज़ अब्दुल वहाब गोरे जो। अॼु 1 तारीख़ 1 महीनो 2024 आहे। असांजो हिकु नंढड़ो स्कूल आहे अल इस्लाह पब्लिक स्कूल कंबर जे नाले सां, जिते असांजी पूरी टीम आहे। तमामु असातिज़ा किराम आहिनि। हर हिकु पंहिंजे पंहिंजे तरफ़ों कोशिशि करे रहियो आहे। असांजी सिर्फ़ु इहा ई तमन्ना ऐं ख़्वाहिश हूंदी आहे त ॿारनि ताईं उन्हनि जो हक़ पहुचाइजे, यानी उन्हनि खे सही अंदाज़ सां सुठी तालीम ॾिजे। आउं अव्हांखे पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो इहा ई रिक्वेस्ट कयां थो त असांजे हिन नंढड़े चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो। उमेद त अव्हांखे असांजी इहा कोशिशि पसंदि ईंदी। अल्लाह साईं अव्हांजो हामी नासिर। जाॾे पेर ताॾे ख़ैर ई ख़ैर।